के वासिन मुदंदर बदामणी से गणती जो इज़हार कंदे चयो आहे त मेमोगोट में गुज़िरियल केतिरे अरसे खां फुरन दाड़नि चोरियुनि जा वाक़िया रोज़ाना बुनियाद ते थी रहिया आहिनि, जंहिंखे रोकण लाइ सिंध पुलिस ऐं इंतिज़ामिया अमली क़दम खणी इलाइक़े वासियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम करे। कैमरामैन अब्दुल कादिर सां गॾु सरवर मेमन, मुराद मेमन, कराची। नालो अली मोहम्मद मस्तोई ऐं जी सिंध जे मरकज़ ते बि रहियो आहियां, डिवीज़न ते बि रहियो आहियां, ज़िले सदर बि रहियो आहियां, साॻे वक़्तु उस्ताद बि रहियो आहियां ऐं 5 सालनि खां रिटायर आहियां। मेमण ॻोठ में रहंदे तक़रीबन मूंखे 40 खां 45 साल थी विया आहिनि। पंहिंजो घरु अथमि जेको रिटायर थियण खां पोइ घरु ठाहिरायो आहे। छोकिरियुनि जूं बि शादियूं कराइनि। अचानक सुता पियासीं राति जो 4:10 ते पहाड़े मां खां फुर थी ऐं कीअं थी अचानक जेको पंहिंजे कमरे में सुतो पियो त हथियार बंदि जेको ॿिया घर भाती जेके ॿियनि कमरनि में सुता पिया उन सभिनी खे गेलींदा अची मूं वारे कमरे में छॾियऊं ऐं निंड पियो त पोइ सभिनी खे हिकिड़े कमरे में कयूं ऐं हथियार बंदि असां ते हथियार बीह रहिया ऐं पोइ जेको सॼे घर जी तलाशी वरितियूं। अलमारियूं या पैसा ज़ेवर जेके तक़रीबन इहे उन्हनि खयां आहिनि, मोटर साइकिलियूं, मोबाइलियूं। हीउ अजीब हिकिड़ो वाक़ियो आहे त इन टाइम ते अचनि था ऐं उन खां पोइ वरी वापसि हलिया था वञनि। अचण जे टाइम ते जेकॾहिं पोइ सुबुह जो ख़बर पए त हिकिड़ो साईं वारनि जे घर में 5 माण्हू असांजे घर हुआ ऐं वञण जे टाइम ते जेको 5 माण्हू परते विया आहिनि, हिकिड़ो माण्हू हितां ग़ाइबु थी वियो आहे ऐं जेको उहे 5 माण्हू मोटर साइकिल ते उन जा मुंहुं बंदि हुआ। उहे जेको नदी किनारे खां मथे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में विया ऐं हीअ हालति मेमण ॻोठ जी या हिन बहिराणे जी जेका हालति आहे ऐं असां सभिनी घर भातियुनि खे यरगमल कयो, असांजूं ॿाहूं ॿधी वियूं हथियारनि जे ज़ोर ते। लेडीज़ खे प्रेशर विधो वियो। मूं वटि महिमान लेडीज़ हुयूं, उन्हनि जे ॻीची मां जेको सोन मुंडियूं से लाथियूं हुयूं ऐं तमामु ख़तरनाक सूरत हाल ते हुजे ईअं ॼण को असां के फातह थियल हुजनि अहिड़े अंदाज़ सां हुन जेको असांजे घर में कयो ऐं उन खां पोइ ताला बंदि करे विया, ॿाहिरां तालो ॾेई विया ऐं पोइ छोकिरो टपिया वरी तालो खोलाएसि ॿी चाबी घर में हुई ऐं पोइ वरी मथां हिकिड़ो साईं वारनि जे घर वियो, उहो उनखे उतां वठी वियो। वरी साईं वारनि जे जेको ॿियो भर में तालो उन्हनि जो बि तालो टोड़ियो अथनि। उन खां पोइ 2 गाॾियूं खणी विया आहिनि, 3 मोटर साइकिल मुंहिंजी खणी विया जंहिंमें पेट्रोल न हुआ, रस्ते ते उछले छॾियऊं। आया कीअं कहिड़ी तरीक़े सां हीअ हाल जेको मेमण ॻोठ जो आहे। मेमण ॻोठ में तमामु थींदा आहिनि। डॉक्टर करीम मेमण जो थियो आहे, कमर बलोच जो थियो आहे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ शयूं थींदियूं रहियूं आहिनि। उन खां पोइ 15 ते इतला ॾिनो वियो, कुझु थाणे ते इतला ॾिनो वियो। उन खां पोइ 15 वारा आया, मुख़्तलिफ़ थाणनि वारा आया, जेके फ़ोटू जेके उन्हनि पंहिंजा जेके फिगर हुआ उहे फिगर वरिता आहिनि। हाणे असां उमेदु था कयूं त हीअ इलाइक़े में जेको पुलिस जो अमलदार आहे अहिड़े क़िस्म जूं वारदातूं थियनि थियूं त ग़रीब माण्हुनि जो जीअणु मुश्किल थी वियो आहे ऐं वस वारनि खे असां गुज़ारिश कयूं था, ख़ासि करे इंतिज़ामिया खे, पुलिस जेका स्टेट आहे उनखे चऊं था त हू इन्हनि शयुनि जी बहितरीन तरीक़े सां जांच कनि ऐं जेके माण्हू हिते ग़लति कमु कनि था, ॾोह कनि था, क्राइम कनि था या क्राइम कराईंदड़ आहिनि, उन्हनि खे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे ऐं उनखे सरेआम जेको ज़ाहिर कयो वञे ऐं जेके पुठि भराई कंदड़ आहिनि उन्हनि जी बि ख़बर पइजी वेंदी केरु हिन जी पुठि भराई करे थो। का बि रिआयत न थियणु खपे। अॼु असां सां थिए सुभाणे कंहिं ॿिए ग़रीब सां थींदी ऐं मेमण ॻोठ में अमन बहाल कराए वञे। मुंहिंजे घर जो 17.5 तोला सोना आहे, 9.5 लख रुपया कैश आहे, मोटर साइकिलूं आहिनि, 5 मोबाइलियूं आहिनि ऐं ॿियूं बि जेके घणियूं बड़ियूं नंढियूं शयूं आहिनि उन्हनि जो कोई हिसाब ई कोन्हे को जेके खणी विया आहिनि। असीं त सुता पिया हुआसीं, कुथिया मुस्ताक वीचारे ईंदे चत ॿधा हुआ। मुंहिंजो ॾेर त सुतो पियो, मूंखे चई तुंहिंजो घर वारो केॾा हुआ? मुंहिंजो घर वारो वियो अलाक पतो, हुन दुनिया वियो हलियो। पोइ मूंखे चई हे उतार कने मुंहिंजा जेके नंढड़ा पिया हुअसि, मूं चयो न ई उतारींगा। मूं 3 दफ़ा मूंखे चई उतारो चई त मूं चयो न ई उतारे। मूंखे इहा पिस्तौल इहा कढई नंढी टीटी चई उतार, मूं चयो न ई उतारेगा। हाणे ताणी वञी दिलि चयो नांगा आउं केॾा तोखे हेॾा आहे वठी विधानमि से ॾींहं आरामी ॿिया डिग मुंहिंजे घर मां कान आहे। 7 घर मां खाऊं 8 पैसा पजण गुगियूं सभु जोड़ी हुआ। हा सम्झे इहे सभु कढी हुआ। पोइ अलाह पाण पुॼंदनि बाबा, अलाह पुॼंदनि। वधि करियूं था असीं साथ ॾींदा, असां रुॻो साथ ॾेई उकारींदा। असां ऐं ग़रीब बचा सॼो ॾींहुं रोड़ी पापड़ थो विकिणे। मुंहिंजो वॾो पुटु रोड़ी पा, उहो वीचारो दुकान त बाज़ार में नौकर आहे, मज़ूर आहे। न असां पंहिंजा पैसा वराए ॾीन। जेको मदीने वॾो हुआ, वॾो पुटु जेको उहो जंहिं लाइ ग़ैर मौजूदु माया न अलाए कुझु त आया बा वॾी बैटरी कढी विया घर में महफ़ूज़ न थी। पोइ केॾा वञूं घर छॾे पुटु ज़रूरु।
कोई टीचर असांजो वालिद साहब हींअर मस रिटायर थियो हुयो। सुबुह जो 4 बजे असां सुता पियासीं, तक़रीबन 5 ॼणा। हाजी अहमद अली शाह न्यू मेमणे साम्हूं गैरेज वारी गली में आख़िर में साईं अहमद अली शाह हिते माना पहिरीं गली में पहिरियों घर असांजो। पहिरियां उन्हनि डगेडी कई आहे हिते हाजी लालू, उन्हनि जे घरां करे पोइ असांजे घर आया हुया ऐं तक़रीबन 4 बजे आया हुया। 5 ॼणा हुया, जिन्हनि में हिकिड़े अटे मुंहिंजे ख्याल में M416 ऐं 5 नंढियूं पिस्टलियूं हुयूं। तक़रीबन सामान जेको आहे माना 10 तोला सोना, 8 लख रुपया, इहो सॼो सामान वियो आहे। हिन खां अलावा ॿियो इलाही सामान खणी विया आहिनि असांजो। सभिनीनि खे हिकिड़े कमरे में सॼो बंदि करे, सभिनीनि खे पूरी लेडीज़ खे असांखे सभिनीनि खे जी इंतज़ामिया त तव्हांखे पाण ख़बर आहे। हिते त पहिरियां बि 2-3 वारदातियूं थी चुकियूं आहिनि। असांखे न थो वारदातियूं कमर बलोच आहिनि, तव्हांखे ख़बर आहे। 1-2 घरनि में ॿियो बि थोरा सोसाइटी में थी चुकी आहे ऐं हाणे वरी हिन असांजो थियो आहे। हिकिड़े ई माना ॾींहं में हिकिड़ी राति में 2 वारदातियूं थियूं आहिनि। पुलिस अञा ताईं कुझु न करे सघी। असांजी इहा इंतज़ामिया सां गुज़ारिश आहे त जल्द सां जल्द कार्रवाई करी वञे। पंहिंजे घर में सुता पियासीं, अचानक जेको रिटायर उस्ताद आहियां ऐं असां सुता पियासीं पंहिंजे घर में। 4 लॻे